दोस्तों, हज़रत इमाम हुसैन जी शहादत हिकु अहिड़ी तारीख़ी शहादत आहे जंहिंखे यादि कंदे दुनिया जा केतिराई मुस्लमान तोड़े ईसाई तोड़े केतिरनि ई मज़हबनि जा माण्हू जेके हक़ जी राह ते हलनि था अहिड़ी शहादत जो जाम पीअणु चाहिनि था ऐं अहिड़ी शहादत जो जाम पीअनि था। हज़रत इमाम हुसैन जी शहादत हिकु अहिड़ी निशानी आहे, हिकु अहिड़ो वाक़ियो आहे, करबला जो हिकु अहिड़ो वाक़ियो आहे जंहिंसां असां सभिनी जो जेको तंती रिश्तो आहे, यानी जेके असांजी शिरियानियूं आहिनि ऐं जेके ज़हन जूं रॻूं आहिनि, उहे उन सां ईअं जुड़ियल आहिनि जीअं पाणियाड़ीअ सिर ॿहिड़ो जर ते पखी, जीअं असां सॼण तीअं त रहियो आहे रूह में। यानी जीअं जर ते पखी हूंदो आहे ऐं पखीअ ऐं जर जे विच में, यानी पखी ऐं पाणी जे विच में जेतिरी विथी हूंदी आहे, एतिरो गहरो असां सभिनी जो हज़रत इमाम हुसैन जी शहादत सां तालुक़ु आहे। छो जो हुन अकेले सिर, हुन सां गॾु ॿ टे ॿिया बि साथी हुआ, मगर जंहिं वक़्तु हू कूफे ॾांहुं हलियो ऐं जंहिं वक़्तु कूफे जे उन्हनि मुनाफ़िक़नि जिन हुनखे ख़त लिखी घुरायो हो, उन्हनि ॾांहुं जॾहिं हू हलियो त हू इहा ॻाल्हि ज़हन में रखी हलियो हो त जेका हज़रत अमीर मुआविया पंहिंजे पुट खे क़ुरान जे ख़िलाफ़त ॾिनी आहे, मलूकियत ॾिनी आहे, हुकूमत ॾिनी आहे, उहा नाजाइज़ हुई ऐं हुन इहो सोचियो त इहा जेका हुकूमत आहे उन जे ख़िलाफ़ मुंहिंजो आवाज़ उथारणु हक़ जी ॻाल्हि आहे ऐं आउं अलाह खे मुंहुं ॾेखारींदुसि। ऐं इहो ई सबबु आहे जो हुन बेसिकली का हुकूमत जी दावा न कई हुई, हू मुदई कोन हो, मगर हुन सिर्फ़ु इहो अर्ज़ु कयो हो त हिन खे को हक़ु न आहे त हू पंहिंजे अहिड़े पुट खे तख़्त ते विहारे जंहिंजा अमल ऐं जंहिंजी नियत ऐं जंहिंजो को सोसाइटीअ में किरदारु कोन्हे ऐं जेको क़ुरान जी शरीयत, तरीक़त, हक़ीक़त ऐं रूह मुताबिक़ नथो हले। ऐं इहो ई सबबु आहे जो इमाम हुसैन जी शहादत सॼी दुनिया जे शीयनि खे ख़ासि तौर ते तमामु घणो जज़्बो ॾिए थी, कैफ़ियत ॾिए थी ऐं तमामु जॾहिं खां वठी हज़रत इमाम हुसैन जी शहादत थी आहे तॾहिं खां वठी हिन दुनिया में शीयनि पंहिंजे हक़ ते हलण जो हिकिड़ो तरीक़ो ॾेखारियो आहे। ऐं ताज़ो ई ईरान जेको अमेरिका ऐं इसराइल खे किरायो आहे, उन्हनि खे मजबूर कयो आहे, उन जे पुठियां सिर्फ़ु इमाम हुसैन जे शहादत जी क़यादत आहे, उन जे शहादत जी रोशनी आहे जेका उन्हनि माण्हुनि जे अंदर में, उन्हनि माण्हुनि जे ज़हन में, उन्हनि माण्हुनि जे रूह में वेठल आहे जंहिं ते हू बीठा हुआ। ऐं उहा ई रोशनी आहे जेका हींअर ताज़ो ईरान जे बादशाह इमाम ख़ुमैनीअ खे शहादत जो रूप ॾेखारियो। त हीअ कहाणी वॾी आहे, मगर हिन में मां लतीफ़ साईं जे सुर केॾारे जा कुझु बेत पढ़ां थो जंहिं पिणु हज़रत इमाम हुसैन जी शहादत खे ॻायो आहे। चए थो त मीर मदीना निकिरी आया न मोटी, यानी हज़रत इमाम हुसैन मदीने मां निकितो कूफे ॾांहुं, जिते कूफे जे माण्हुनि हुनखे चयो त तूं अच त तुंहिंजी असां बेत कंदासीं। त लतीफ़ साईं चए थो त मीर मदीना निकिरी आया न मोटी, कारा रंग जो कपिड़ा अदा नीरोटी। इहो हुनजे काफ़िले खे थो चवे, जेके इमाम हुसैन जे काफ़िले सां गॾु हलनि था, जेके उहो अहिड़ो शहादत जो जाम पीअणु चाहिनि था। यानी इमाम हुसैन जी जेका शहादत आहे उहा बज़ाहिर त क़ुरान जी शहादत लॻे थी त क़ुरान खे हक़ु ॾियारण लाइ ऐं उन जी ॻाल्हि खे पोइवारी करण लाइ आहे, मगर बेसिकली शहादत त हुनजी इन ॻाल्हि जे लाइ आहे त जेको बातिन ऐं हक़ जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो मुंहिंजे शख़्सियत सां ज़ाहिर थींदो। जेको बि माण्हू दुनिया में कंहिं ॻाल्हि ते बीहे थो ऐं हू पंहिंजी ॻाल्हि ते पंहिंजो मौक़ुफ़ रखे थो, हिकिड़ो अहिड़ो मौक़ुफ़ रखे थो जेको बेसिकली
आम रिवाजी मौक़ुफ़ न आहे, मगर हू हक़ जो मौक़ुफ़ आहे। जंहिं मौक़ुफ़ मां हुनखे नज़र ईंदो आहे त हिन मौक़ुफ़ मां न मूंखे नाणो मिलंदो, न मूंखे को फ़ाइदो मिलंदो, ऐं न मूंखे को तख़्त मिलंदो, ऐं न मूंखे दोस्त मिलंदा। कई माइट माण्हुनि जा नाराज़ थी वेंदा आहिनि जॾहिं को हक़ जी ॻाल्हि कंदो आहे। असांजी सोसाइटीअ में अहिड़ा कई वाक़िया आहिनि, जेको बि माण्हू 10 ॿारनि जे विच में का हक़ जी ॻाल्हि करे थो त चवनि था त तूं असां मां न आहीं, ऐं हुनखे अकेलो रहिजी वञिणो पए थो। हू पंहिंजी अकेली ॻाल्हि करण जे लाइ हुनखे पंहिंजो अलाह जो जेको आवाज़ु आहे उहो हुनजे नज़र में ऐं हुनजे रूह में तड़पंदो रहे थो, ऐं हू सोचे थो त आउं अकेलो हूंदुसि। तॾहिं पर ॻाल्हि अलाह जी कंदुसि। जीअं साहबा कैफ़ हुआ, साहबा कैफ़ जी जेका तारीख़ आहे उहा इहा ई आहे त साहबा कैफ़ जे उन दौर जे दौरान पैदा थिया हुआ, जंहिं दौर में हज़रत ईसा जी तबलीग इन्हनि माण्हुनि पे कई जिन हुनखे पुटु कोठियो, या जिन जेको आहे सो माना 3 हिसनि में अलाह खे विराए छॾियो। तॾहिं हू उहे माण्हू हुआ जिन बादशाह खे वञी चयो, ऐं हुननि घटियुनि में इहा ॻाल्हि करणु शुरू कई त इहा जेका ईसा खे पुटु करण जी तव्हां तबलीग था करियो, इहा ग़लति आहे, अलाह हिकु आहे। त जॾहिं हुननि इहा ॻाल्हि कई हुई त उन वक़्त जे हुकुमरान हुननि जे ख़िलाफ़ क़त्ल जी जेका आहे सा फ़तवा ॾेई छॾी हुई त इन्हनि खे क़त्ल कयो वञे। तॾहिं हू वञी जेके से गारे कहफ़ में वञी अलाह ताला हुननि खे पनाह ॾिनी, छो जो अलाह खां हुननि घुरियो त असांखे पनाह ॾे, तोखां सवाइ ॿियो असांखे केरु नथो बचाए सघे। छो जो जेको अलाह जी राह ते हले थो उनखे इहो यकीन हूंदो आहे त सिर्फ़ु अलाह ई आहे जेको हुनखे बचाए सघे थो, ॿियो केरु हुनखे नथो बचाए सघे। ही माण्हू ऐं काफ़िला ऐं नाणे जा जेके अंबार आहिनि, कई ख़ज़ाना हुजनिसि ऐं कई फिरोन जूं कतारूं हुजनिसि, जंहिंखे जादूगर बि हुआ ऐं जंहिं वटि हथियार बि हुआ ऐं जंहिं वटि समुंड जो जेको आहे सो माना पावर बि हो, तॾहिं बि हज़रत मूसा जे साम्हूं, छाकाणि अलाह जी लठ जे साम्हूं उहो खटे न सघिया। ऐं इहा ई जेका ताक़त आहे उहा इमाम हुसैन जे अंदर में बि हुई त सिर्फ़ु अलाह ई आहे जेको हुनखे उन रस्ते ते वठी वञी रहियो आहे। त इहो क़ुर शरीफ़ में शहीदनि जे लाइ 2 जॻहियुनि ते तमामु अहम तरह सां लिखियलु आहे। केतिरनि ई जॻहियुनि ते आहे, मगर सूरह बक़रा जी हिकिड़ी आयत आहे जेका तव्हांखे मां हींअर स्क्रीन ते ॾेखारियां थो। इन आयत जो मतिलबु आहे त अलाह ताला चए थो त शहीद कॾहिं बि मरंदा न आहिनि, हू हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। उनखां सवाइ क़ुर शरीफ़ जे आल इमरान जी हिकिड़ी आयत आहे जेका मां तव्हांखे हींअर स्क्रीन ते ॾेखारियां थो। उन जो मतिलबु आहे, अलाह ताला चए थो त शहीदनि खे जेके अलाह जी राह में मरनि था या जेके हक़ जी राह में मरनि था, उन्हनि खे कॾहिं बि मरी वियल न कोठियो, उहे ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि खे अलाह ताला रिज़्क़ ॾेई रहियो आहे। यानी जेको माण्हू, तव्हां सम्झो था त जेको माण्हू तबई तौर ते मरी वञे थो, त छा हू तबई तौर ते मरी वञे थो त हू असुल में मरी थोरी वञे थो। हुन जो जेको अमल आहे, हुनजी जेका नियत आहे उहा त अलाह सां कनेक्ट थी पई हूंदी आहे। हो त हिकिड़े ॾींहुं वरी उथंदो, जेको वञी पोइ अलाह जे आॾो सुरखरू थींदो, मगर अलाह ताला शहीदनि जे लाइ चए थो त हू उन वक़्तु बि हू हमेशह ज़िंदा आहिनि ऐं उन्हनि खे मरी वियल न कोठींदा करियो। त इन ॻाल्हि सां शहादत जो जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियल आहे क़ुर शरीफ़ में, उन जो बेसिकली जेको पस मंज़र आहे उहो शाहिदी आहे। त यानी जेको शहीद थिए थो बेसिकली उहो हक़ जी शाहिदी ॾिए थो, तॾहिं शहीद थिए थो। त उहे शाहिद जेके असांजे ज़माने में हक़ जी शाहिदी ॾेई रहिया आहिनि, उहे बि जेकॾहिं ॾिठो वञे त रोज़ु मरनि था, रोज़ु जीअनि था। छो जो हू जॾहिं हक़ जी शाहिदी ॾियनि था त हुननि खे मौत जो ख़तरो शुरू थी वञे थो, ऐं हू इन यकीन में हूंदा आहिनि त अलाह असांखे बचाईंदो। त उहे बि वॾा शहीद आहिनि जेके ज़िंदा शाहिदी हक़ जी ॾियनि था। त बहरहाल मां लतीफ़ साईं जो ई बैत पूरो थो कयां। मीर मदीना निकिरी आया न मोटी, कारा रंग जो कपिड़ा अदा निरोटी, आन तिनी लाइ लोठी जे मीर मुसाफ़िर राया। ही लतीफ़ साईं जो ॿियो बैत आहे। सख़्ती शहादत जी मिड़ो ई मलार,
ज़रो नाहे यज़ीद खे इहे इश्क जो आसार, कुसण जो करार असुल इमामनि सी। इमाम माना हाणे उहे सभु इमाम हुआ जेके इमाम कासिम, जेके हज़रत इमाम हुसैन सां उन काफ़िले में हुआ। उन कुसण जो करार असुल इमामनि खे, उन्हनि सभिनी इमामनि खे उन्हे कुसण जो करार आहे जिन खे इश्क जी तमीज़ आहे। साईं चए थो त यज़ीद खे इश्क जो को आसार कोन्हे, यानी जंहिं माण्हूअ जे नसुनि में, हुन जे रूह जे रगुनि में इश्क जो को आवाज़ ई कोन थो अचे त पड़ाॾो वरी किथां थींदो। हुनजो इश्क सां को तइल्लुक़ ई कोन्हे। जंहिं माण्हूअ जो तइल्लुक़ रुगो तख़्त ऐं दौलत सां हूंदो आहे, जंहिंजो ज़हन सिर्फ़ु तख़्त ऐं दौलत जे तरफ़ हूंदो आहे, उनजो इश्क सां को तइल्लुक़ नथो थी सघे। त सख़्ती, लतीफ़ साईं चए थो सख़्ती शहादत जी मिड़ो ई मलार। इहा शहादत जी जेका सख़्ती आहे उहा शहीदनि जे लाइ मिड़ी ॻाल्हि आहे, छो जो हू त अॻ में तयारु हूंदा आहिनि, शहीद थियण जे लाइ तयारु हूंदा आहिनि। त इन में वॾियूं मानाऊं आहिनि। लतीफ़ साईं जेको सुर केॾारो खे ॻायो आहे उहो तमामु सुठो ॻायो आहे। चए थो त सख़्ती शहादत जी निसोरोई नाज़, रिंद परूड़िन राज़ कज़े करबला जो। हिन में ही जेका ॿी सिट आहे, पहिरीं सिट खे त पाण एक्सप्लेन कयोसीं। हिन जी जेका ॿी सिट आहे इहा सम्झण जी आहे। चए थो रिंद परूड़िन राज़ कज़े करबला जो। तव्हां ऐं असां, रिंद उहो जेको परूड़े सघे थो, उहो जेको नशे में, इश्क जे नशे में गुम थी सघे थो, जेको गर्क थी सघे थो, जंहिंखे इहा परूड़ नाहे त मुंहिंजे जिस्म खे केॾी महिल कहिड़ो खंजर लॻे थो, कहिड़ो तीर लॻे थो, उन तीर जे तकलीफ़ जो हुनखे को अहसासु कोन्हे। उनखे चइबो आहे रिंद। रिंद परूड़िन राज़ माना उहे रिंद जेके इश्क खे सम्झनि था या जेके इश्क मां गुज़रनि था। मजाज़ी इश्क खां वठी हक़ीक़ी इश्क ताईं जेके गुज़रनि था, लतीफ़ साईं जूं सुरमियूं जीअं आहिनि, ससुई आहे, सुहिणी आहे, सोरठ आहे, नूरी आहे, मारी आहे, सभु हिकु कंहिं न कंहिं इश्क मां गुज़रियूं आहिनि। ऐं उहो जेको इश्क जो सफ़र आहे उहो जेके कंदा आहिनि उहे ई उनखे परूड़े सघनि था। ऐं उन्हनि खे लतीफ़ साईं कोठियो आहे रिंद। रिंद परूड़िन राज़ कज़े करबला जो।